हाँ अंकल, मां पापा खां पुछी तव्हांखे ॿुधाए छॾींदसि। हरिओम अंकल। सोनाली, वो गेस्ट लिस्ट मां तोखे मेल करे छॾिया, पोइ तूं चाचा चाची खे ॾेखारे उहो फाइनल कराए छॾिजे। ठीकु आहे स्नेहा, तूं मूंखे मेल करे छॾ। अरे सोनाली, तू ही ब्राइडल वेयर जो कैटलॉग चेक कयो? हाँ लबीना, मां हाणे ई ॾिसी थी वठां। हाय सोनाली। ओ हाय प्रिया, पहुची वई तूं? हाँ, फ्लाइट थोड़ो लेट हुयो। मानव आयो हुयो न तोखे एयरपोर्ट तां पिक करण? हाँ, उहो गाॾी पार्क करण वियो आहे। यू मस्ट बी टायर्ड प्रिया, थोरो आराम करे वठ। फ्लाइट में 8 कलाक आराम ही त कयो आहे। हाँ, ॿिनि ॾींहंनि जे हॉल्ट खां पोइ वरी वञी फ्लाइट में ई खणी आराम कंदी। मानव, तंग न कर दीदीअ खे। अच्छा, मां पणीअ सिंगापुर थी वञा मीटिंग जे लाइ। उतां कंहिंखे कुझु खपे त ॿुधाए छॾियो। ॿियो त सभु कुझु हिते मिले ई थो, बसि हिकु सुपर ग्लू वठी अचिजांइ जंहिंसां तोखे हिते चिंबड़ाए सघूं। या यू आर राइट सोनाली। अच्छा ठीकु आहे, हलो सभई हाणे पंहिंजी प्लानिंग ते लॻूं। सोना दीदी, मुंहिंजे दोस्त जे चेरी ब्यूटी सैलून सां ॻाल्हाए करे हाणे ई रेट्स ऐं डेट्स फाइनल करे छॾियूं त सुठो थींदो। हो त मूंखे सुठो डिस्काउंट बि ॾींदो। सोनाली, तू हुन ड्रेस डिजाइनर खे वेडिंग ऐं रिसेप्शन जे आउटफिट्स जो कलर शेड्स ॿुधाए छॾिया? हाँ, मां हुन सां ॻाल्हाए करे हाणे ई कलर शेड्स फाइनल थी करे छॾियां। हलो, पर हे सभु मां छा पई ॿुधां? हे ब्यूटिशियन, हे डिज़ाइनर जूं बुकिंग्स, इहो सभु छा आहे? प्रिया, ही सब तो शादी जी प्लानिंग आहे न। हाँ, उहो त मां सभु सम्झां थी, पर इहो सभु तव्हां पाण छो पिया कयो? असां न कंदासीं त छा पाड़े वारा अची कंदा? आई मीन व्हाट अबाउट द वेडिंग प्लानर्स? उन्हनि खे हिकु दफ़ो कॉन्ट्रैक्ट ॾिनो, तंहिंखां पोइ सभु मगजमारी हुननि जी। दिस इज़ द लेटेस्ट ट्रेंड। हाँ, असांखे ख़बर आहे त वेडिंग प्लानर्स जी पैकेज डील में प्री वेडिंग शूट्स, वेन्यू एंड डेकोर, मेकअप एंड ड्रेसअप एंड केटरिंग वगैरह वगैरह सब उन्हनि जी जिम्मेदारी हूंदी आहे। यस ऑफ कोर्स। त पोइ प्रॉब्लम किथे आहे? एक्चुअली वेडिंग प्लान न बुक करण जो फ़ैसिलो असांजी प्यारी सोना दीदी ऐं रोशन जीजू ॿिन्हिनि गॾिजी कयो आहे। पर छो? अरे शादी सिर्फ़ हिकु दफ़ो ई त थींदी आहे। इनफैक्ट इहे ई त लाइफ टाइम जूं मेमोरीज़ हूंदियूं आहिनि। हाँ, तुंहिंजूं फीलिंग्स पंहिंजी जॻह ते बराबरि आहिनि। घर में सभिनी हिननि ॿिन्ही खे सम्झाइण जी कोशिशि कई आहे, पर हिननि ॿिन्ही जो चवणु आहे त लाइफ टाइम मेमोरीज़ ठाहिण जा ॿिया बि तरीक़ा थींदा आहिनि। इन खां वधीक ॿिया कहिड़ा तरीक़ा थींदा आहिनि? मां बि त ॿुधां। थींदा आहिनि प्रिया, जॾहिं तूं ॿुधंदी आहे त तूं बि ज़रूर अग्री कंदी आहे। ही वठ हाणे फ्री थी वई थी सोनाली। हाणे इन खां ई ॿुधी तेरो डिसीजन छो वरितो? अच्छा त ॿुध, असांजी इंगेजमेंट जी ख़ुशीअ में रोशन जो मामो असांखे JLC वारे ॿुढाश्रम में उतां जे ॿुढनि खे रोटी खाराइण लाइ वठी वियो हो। उतां जो ॾाढो ख़राबु हाल ॾिसी असांजो मन भरिजी आयो। बिल्डिंग तमामु पुरानी थी वई अथनि, भितियुनि तां चापुड़ लही आया अथनि, छित लीक थी करेनि, पलंग तमामु पुराना थी विया अथनि ऐं बाथरूम जी त ॻाल्हि ई न पुछ। ओह, आई सी। इहो नज़ारो असां ॿिन्ही खां विसरे ई न पियो। ओके, देन? पोइ रोशननि मां पाण में कुझु सोचियो त जेकॾहिं असां इन्हनि ओल्ड एज होम वारनि जे लाइ कुझु करे सघूं। सो जॾहिं असां वेडिंग प्लानर्स खां कोटेशन्स घुरायूं, असांखे इहो वीचार आयो त असां ही ख़र्च बचाए उन्हनि ओल्ड एज होम वारनि जी कुझु मदद करे सघूं था। हाणे तू ई ॿुधाए तोखे हिननि ॿिन्हिनि वुड बी कपल जा वीचार कीअं लॻा? हाँ, वीचार त हिकदमि सही लॻा। मां सोना जी जॻह ते हुजां त मां बि अहिड़ो ई कुझु सोचां। वेल डन सोना, आई एम रियली प्राउड ऑफ यू डार्लिंग। ऐं प्रिया दीदी, तोखे ख़बर आहे ॿिन्ही घरनि जा वॾा हिननि ॿिन्ही जे फ़ैसिले ते फ़ख़ुरु महसूसु करे रहिया आहिनि। हिन करे हिन जी शादीअ जी प्रिपरेशन जा कम असां सभिनीनि विराए खयां आहिनि। हाणे ईअं वटि कमनि जी लिस्ट। हाणे तू हिननि मां पढ़ी करे ॿुधाए तू कहिड़ा कमु करे सघीं थी। जीअं बुटीक ऐं सैलून जी ज़िम्मेदारी मुंहिंजी आहे। डीजे, म्यूज़िक ऐं फोटोग्राफी जो डिपार्टमेंट मां ऐं मुंहिंजो दोस्त
करण ॿई मिली करे संभाले वठंदासीं। इन्विटेशन कार्ड्स ऐं स्टेज जो बैकड्रॉप मां थी डिज़ाइन कयां। आख़िर असांजी डिग्रियूं कॾहिं कमु ईंदियूं? अच्छा त मां डांस कोरियोग्राफी ॾिसी वठंदसि। सोना जी शादीअ में हर हिकु फैमिली मेंबर खे डांस फ्लोर ते वठी अचणु मुंहिंजी ज़िम्मेदारी। पर तूं जॾहिं हिते हुजी तॾहिं न। अरे मां तुंहिंजी शादीअ जे लाइ पूरो 1 महीनो मोकल वठंदसि। पार्टी मेनू ऐं केटरिंग जी ज़िम्मेदारी मुंहिंजे मथां छॾे ॾियो। तुंहिंजे मथां छॾे ॾियूं पोइ त असांजे लाइ कुझु बचंदो ई न। न दीदी, सोना दीदी जी शादी में तव्हांखे एतिरो मायूस न कंदुसि, कुझु तव्हांजे लाइ बि छॾींदुसि। अरे भाई, ही केटरिंग ऐं मेनू जो नालो ॿुधी मूंखे त सच में बुख लॻी आहे। हाँ, बुख त असां सभिनी खे लॻी आहे। मां मम्मीअ खे चवां थी त असांखे कुझु ठाहे खाराईंदी। ॿारनि खे बुख लॻंदी आहे त माउ खे पहिरीं ख़बर पइजी वेंदी आहे। मां किचन में नाश्तो ठाहींदे तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधी रही हुयसि। सच में तव्हांजे जनरेशन जा हे वीचार ऐं इहा सम्झ ॾिसी कहिड़े माउ पीउ खे फ़ख़ुरु न थींदो। हाणे सभई हलो, सभिनी खे बुख लॻी आहे न, त हलो डाइनिंग हॉल में हली गॾिजी करे नाश्तो कयूं। ओ हाय दीदी त हाणे कलाक छुटी, हाणे त बुख बि विसरी वियसि। जीजूअ जो आवाज़ ॿुधी हिन जो पेट ईअं ई भरिजी वियुसि। हिन सेव खाधो मां तो खाई छॾियां। तव्हां ॿिन्ही खे त मौक़ो खपे सोनाली खे तंग करण जो। सोनाली खे बि असांजो इहो तंग करणु सुठो लॻंदो आहे। ॾिसिस त सही केतिरो न ब्लश थी करे असांजी ब्राइड टू बी। हा, छो न, इहे ई त ॾींहं आहिनि असांजी दुल्हन राणीअ जे ब्लश करण जा। ऐं करिश्मा भाभी हिननि सभिनी सौटनि, मासातुनि ऐं मारोटनि खे सोना जी शादीअ लाइ गॾिजी कमु कंदो ॾिसी केतिरो न सुठो थो लॻे। हाणे थो लॻे न कि असांजा ॿार वॾा थी विया आहिनि। हा जया, सच थी चईं तूं। ॿार वॾा बि थी विया आहिनि ऐं ज़िम्मेदार बि थी विया आहिनि। वाह, मज़ो अची वियो। केतिरो न सुहिणो स्किट पेश कयो आहे हिन नौजवाननि। कहिड़ो न आलीशान ख़्यालु विधल आहे हिन में। तव्हां सभई अहिड़े क़िस्म जा वीडियो ठाहियो जीअं असीं फ़ख़ुरु करे सघूं पंहिंजो पाण ते। हिननि सभिनी नौजवाननि ते असांखे सिंधी ॿोलीअ जो आईंदो ॾाढो रोशन नज़र अची रहियो आहे। छो जो अहिड़ा नौजवान अहिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं सोचे सघनि था त असांजी सिंधी जातीअ जो, सिंधी समाज जो अॻिते भलो ई थियणो आहे। सिंधी ॿोलीअ ते असांखे सदाईं फ़ख़ुरु करिणो आहे, छो जो सिंधी माण्हू कुझु बि करे सघनि था ऐं अहिड़ा सुहिणा ड्रामा स्किट बि ठाहे करे पंहिंजी ॿोलीअ जी शेवा करे सघनि था। जय झूलेलाल।